जी बिल्कुल पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नौशहर फिरोज में, जिथे समूरे मुल्क जी नौशहर फिरोज में पिन नवंबर रमज़ानुल हराम के हवाले से नौशहर फिरोज के मुख़्तलिफ़ इमाम बारगान में मजलिस अज़ा मातम बर्पा किया पियो वञे। न्याज़ लंगर सभिनी जो पिण जेका इतमाम थियल आहे। पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नौशहर फिरोज के मरकज़ी इमाम बारगाह बाबे हैदर ॿाहिरां। नौशहर फिरोज के मुख़्तलिफ़ रूटन ते जेका पुलिस जा इंतजाम पिण सख़्त कया आहिनि। चपे चपे ते नौशहर फिरोज में जेका थधे पानी जूं सबिलूं ऐं मिठे पानी जूं सबिलुनि जो इतमाम पिण कयो वियो आहे। न्याज़ लंगर जो जेका बंदोबस्त थियल आहे। पाण सिक्योरिटी के हवाले से ॻाल्हि ॿोल कयो तो सिक्योरिटी जो इंतजाम पिण सख़्त आहे। पुलिस जा जेके एहलकार आहिनि, रेंजर्स जा जवान जेका शहर के अंदर जेका गश्त करे रहिया आहिनि। पाण हेल्थ के हवाले से ॻाल्हि ॿोल कयो तो ट्रैक्टरनि जूं टीमूं पिण जेका कैंपूं जेका लगाए जे ॿाहिरां जेका इमाम बारगाह ॿाहिरां जेका उन्हनि ट्रैक्टरनि जे टीमुनि खे पिण जेका इंतहाई सख़्त इंस्ट्रक्शन ॾिना विया आहिनि। ऐं जेकॾहिं पाण नेटवर्क के हवाले से ॻाल्हि ॿोल कयूं तो नेटवर्क जेका नौशहर फिरोज ऐं नौशहर फिरोज के आस पास शहरनि में कंडियारो, मोरो, मिठियाणी, पटीज़न, कंडियारो समेत जेके मेरापुर ऐं ॿिया जेके नंढा वॾा शहर आहिनि उते पिण जेका नेटवर्क जाम थियो आहे। जंहिं सबबि अवामी राब्ता पिण जेका घटिजी विया आहिनि। जी